पंजाब जे निगरान सरकार तहरीक इंसाफ जी रैली खां अॻु लाहौर में जलसन जुलूसनि ऐं रैलियुनि ते पाबंदी लॻाए छॾी। माल रोड ते पीटीआई कारकुननि ऐं पुलिस विच में चकरियूं थियूं आहिनि। निगरान हुकूमत मूजिबि जलसनि ऐं जुलूसनि ते पाबंदी अॼु खां 7 ॾींहंनि ताईं जारी रहंदी। नोटिफिकेशन मूजिबि पाबंदी लाहौर में ट्रैफिक ऐं सिक्योरिटी जे ख़राब सूरतहाल सबबि लॻाई वई आहे। पुलिस ज़मान पार्क में पाकिस्तान तहरीक इंसाफ जे केतिरनि ई कारकुननि खे गिरफ़्तार करे वरितो। ज़मान पार्क में वाटर कैनन बि घुरायो वियो आहे। अस्सलाम वालेकुम जी, मां तव्हांजी पंहिंजी शैला गोले मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त सूमरो वॉलपेपर शॉप हैदराबाद कासमाबाद मेन में दुकान खुली वई आहे ऐं राब्ते जे लाइ रांझण अली सूमरो। जीअं तव्हां पंहिंजे घर में वॉलपेपर्स वग़ैरह लॻारायो था या डेकोरेशन जो खोड़ सारो कमु करारायो था त यकीनन नंबर ते तव्हां राब्तो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।